अमेरिका में थियल हिक ताज़ी तहक़ीक़ मां ख़बर पई आहे त जेके माण्हू पाण ते पोढ़ो थियण जो अहसासु तारी कंदा आहिनि उहे डिप्रेशन, डेमेंशिया, हाई ब्लड प्रेशर ऐं दिलि जे मर्ज़नि समेत मुख़्तलिफ़ ज़हनी ऐं जिस्मानी बीमारियुनि में वधीक मुब्तला रहंदा आहिनि। ओरेगोन स्टेट यूनिवर्सिटी अमेरिका में 52 खां 88 वरियनि जे 105 ॼणनि ते कयल इन तहक़ीक़ में 2010 ईस्वीअ दौरान पल्स नाले हिक सर्वे में अधरोटनि ऐं बुज़ुर्गनि जी ज़हनी ऐं जिस्मानी सिहत बाबति गॾु कयल ॼाण मां फ़ाइदो वरितो वियो। इन ॼाण जे तजज़िये मां ख़बर पई त जेके माण्हू उमिरि वधण सां गॾु पाण खे बेकार ऐं नाकारा सम्झण लॻंदा आहिनि उहे उमिरि वधण सबबु पैदा थींदड़ मुख़्तलिफ़ जिस्मानी ऐं ज़हनी बीमारियुनि में वधीक मुब्तला थींदा आहिनि। उन्हनि में उहे माण्हू बि शामिल हुआ जेके पंहिंजी तौर ते पोढ़ाइप खे वधीक महसूसु करे रहिया हुआ, जॾहिं त ॿिए पासे अहिड़ा माण्हू बि हुआ जिन जे भर पासे में मौजूदु ॿिया माण्हू लाॻीतो पोढ़ो थियण जो अहसासु ॾियारे रहिया हुआ। तहक़ीक़ मां ख़बर पई त ॿिन्ही सूरतुनि में पोढ़ाइप जा नाकारी अहसास अहिड़नि माण्हुनि खे बीमार करे रहिया आहिनि। उन जे उबतड़ ख़ुशगवार अहसास सां गॾु वधीक उमिरि वधण जूं मंज़िलूं तय कंदड़नि में जिस्मानी ऐं ज़हनी बीमारियूं निमाया तौर घटि ॾिठियूं वयूं, जॾहिं त वधीक उमिरि थी वञण बावजूदि उहे माण्हू पुरजोश ऐं चुस्त हुआ। ॼाणायल सर्वे में माण्हुनि जे जवाबनि मां इहो इंकशाफ बि थियो त जेकॾहिं कंहिं शख़्स खे थोरी देरि लाइ बि नाकारी अंदाज़ में पोढ़े थियण जो अहसासु ॾियारियो वञे त इहो दबाव जो शिकार थी वेंदो आहे, जंहिंखे मामूल ते अचण में घणो वक़्तु लॻे थो। तहक़ीक़ी माहिर विट्ज़ल ख़बरदार कयो आहे त इन तहक़ीक़ जे बुनियाद ते हतमी फ़ैसिलो करण में जल्दबाज़ी न कई वञे, छो जो जंहिं सर्वे जे बुनियाद ते इहा तहक़ीक़ कई वई आहे उन में शरीक माण्हुनि जो अंग घटि हो, जॾहिं त उन्हनि जी अक्सरियत अच्छे नस्ल जी औरतुनि ते ॿधल हुई। माहिर विट्ज़ल वाज़िह कयो त जेकॾहिं असां उमिरि वधण जे अहसास, ज़हनी ऐं जिस्मानी सिहत में वास्ते खे बहितर तौर ते सम्झणु चाहियूं था त असांखे इन खां वधीक वॾी सर्वे जी ज़रूरत आहे, जंहिं में औरतुनि ऐं मर्दनि जे बराबरि अंग खां सवाइ मुख़्तलिफ़ नस्लनि सां वास्तो रखंदड़ माण्हू बि शामिल हुजनि।